साइड सुपर हाईवे झुंझार ॻोठ में पुलिस की कार्रवाई में 3 नौजवाननि ते तशद्दुद कंदड़ 5 खां वधीक जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। जवाबदारनि गुज़िरियल ॾींहुं 3 नौजवाननि अब्दुल करीम, मोहम्मद जुमन ऐं आसिफ अली खे फोरू ॼाणाए तशद्दुद जो निशानो बणायो हो। वीडियो वायरल थियण खां पोइ एसएसपी ईस्ट ज़ुबैर नज़ीर मामले जो नोटिस वरितो हो ऐं वाक़े जो केस दाख़िल कयो वियो हो। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया गॾाब मां, जिते साइड सुपर हाईवे झुंझार ॻोठ में पुलिस जी कार्रवाई में 3 नौजवाननि ते तशद्दुद कंदड़ 5 खां वधीक जवाबदार गिरफ़्तार कया विया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं गॾाब मां आवाज़ जे रिपोर्टर मंज़ूर सोलंकी खां। जी मंज़ूर, इन हवाले सां कहिड़ा तफ़सील आहिनि अदा कजो। जी, कुछ ॾींहं अॻु साइड सुपर हाईवे लॻ जेको आहे झुंझार ॻोठ आहे, उते जेको आहे 3 जेको आहे माण्हुनि ते अणॼातल जवाबदारनि जेको आहे तशद्दुद कयो, जेकी वीडियो वायरल थी। वीडियो वायरल थियण खां पोइ जेको आहे एसएसपी जेको आहे ईस्ट उनजो नोटिस वरितो। नोटिस वठण खां पोइ जेको आहे एफआईआर जेको आहे साइड थाणे ते दाख़िल थियण खां पोइ पुलिस छापो हणी 5 खां वधीक जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। जेकी वीडियो वायरल थी उनमें वाज़े ॾिसी सघिजे थो त 3 ॼणनि खे बदतरीन तशद्दुद कयो पियो वञे ऐं तशद्दुद कंदड़ जेको आहे जेके जवाबदार हुआ उन्हनि खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे। वधीक जेके उनमें मुलविस जवाबदार आहिनि उन्हनि जी गिरफ़्तारियुनि लाइ बि मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हया पिया वञनि। एसएचओ जो चवणु आहे त जल्द जेके वधीक जेके जवाबदार आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो वेंदो ऐं उन्हनि ख़िलाफ़ सख़्त अपडेट करण लाइ।